ईगो साउंड आरो स्टेज अचे दोस्तों जो के बरकरार रखो और के जगह ना अचो जी समुदाय रहमान रहीम अवल वलाहु अलीम आला आलिम जो धनी कादर पंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धनी चए हमद हकीम करे पाण करीम ही जोड़ियों जोड़े जहान जो हज़रत सखीलाल शहबाज कलंदर मरवंदी शहनशाह बादशाह जो जश्न पूरी दुनिया में थींदो आहे ऐं लाल साईं जी स्पेशल मेहंदी थींदी आहे असांजे हिन बहारू अबा बहारू नालो आहे न बहारू मुला जे हिन खूबसूरत मंच ते असां पहिरीं मर्तबा जॾहिं आयासीं त अंदाज़ो हो त का नंढड़ी महफ़िल हूंदी पर पोइ हिते जॾहिं पहुतासीं त चारों तरफ़ अली अली जी सदा हुई ऐं मौला तव्हांखे सलामत रखे। असीं नारो हणंदा आहियूं हमेशा इहो सोची करे हणंदा आहियूं त नारो हणी छॾियोसीं साईं नारो हणंदा आहियूं इहो सोचींदा आहियूं त नारो हणी छॾियोसीं नारो हिते जो हिते ख़तम थी वियो ईअं न आहे नारे जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे मां नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि रवायत मुताबिक़ तव्हांखे ॿुधायां ताकि मां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ करे सघां। शायदि हिते इल्म सां मुंसलिक दोस्त वेठा आहिनि मां तमामु घणो थोराए थो असांजो सफ़ीर हुसैन बेहतरीन दोस्त आहे अल्लाह से इनके शाद रखे आबाद रखे। तव्हां हज़रत बीबी ज़ुलेखा जो किस्सो पढ़ियो हूंदो ॿुधो बि हूंदो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सरकार सां मुंसलिक आहे जॾहिं हुन जी उम्र जो तकाज़ो थी वियो हू जवान रहिजी वियो हू पोढ़ी थी वई लेकिन हुन पंहिंजो इश्क कोन छॾियो। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो ज़ुलेखा चयो त मूंखे वॾो अरसो थियो आहे त मां यूसुफ अलैहिस्सलाम सां न मिली आहियां चई त अॼु बाज़ार मां गुज़रंदो तू भी सदा हण जाए अगर यूसुफ तक तुझी सदा हली वही तो पो यूसुफ तुझो मैसेज आहे नंढड़ो मां छो जी नारे सां मुंसलिक मां ॻाल्हि ॿुधायां जेको नारो हणंदा आहियूं असां जॾहिं बाज़ार में गुज़रे तो पुछा कई सेड़ी खां त यूसुफ चे हाँ यूसुफ तुझे हाणे अखियुनि जे अॻियां गुज़रियो वञे त हिन सॼो ऐं इहो बाक़ाइदे रवायत मुताबिक़ क़ुरान में लिखियल आहे जॾहिं हुन सॼो त उहा आवाज़ एतिरी हुई जो हुन जे कन ते ॿुधी उहा रुकिजी वई जॾहिं उहा आवाज़ रुकिजी हुन सॼो यूसुफ घोड़े ते वेठल हो बाज़ार हुई शोर शराबो हो उन वक़्तु अल्लाह पाक हवा के हुकुम कयो त जेको लफ़्ज़ यूसुफ आहे इन्ही खे खण यूसुफ जे कननि ते पुॼाए ड्यूटी कंहिंजी थी वई फरिश्ते जी ऐं हवा जी इहो ख़ारिज न थो थिए शइ जो त मुकमल आहे उहो लफ़्ज़ खणी यूसुफ जे कन ते पुॼाई यूसुफ पंहिंजे घोड़े खे रुटो ऐं हेठि लही आयो चे तू आवाज़ हिकिड़ो ॾिनो यूसुफ जेको मुंहिंजे कननि ते न पहुतो हवा ड्यूटी में शामिल थी वई। असीं कलंदर जो नारो हणंदा आहियूं अली जो नारो हणंदा आहियूं सोचींदा आहियूं त इहो ते ख़ारिज थी वियो ईअं न आहे हवा पाबंद आहे त अली जो नारो अली जी बारगाह ते पुॼाइण जो उनजो कमु आहे अली जी बारगाह ताईं पुॼाइण जो उनजो कमु आहे कलंदर जी बारगाह ते पुॼाइण जो हवा जो कमु आहे। असीं जेतिरी ताक़त सां नारो हणंदा आहियूं इहो नारो कॾहिं ख़ारिज न आहे थींदो उन बारगाह ते पुॼाइण हवा जो कमु आहे। असीं नारो हणंदा आहियूं चवंदा आहियूं त नजफ़ इलाही परे आहे हवा जले परे न आहे हवा है सेकंडनि मिंटनि में पूरी दुनिया में फिरंदी आहे। अली जो नारो हणंदासीं अॼु हिन राति जो शाह नजफ़ जी बारगाह ते पुॼाइण हवा जो कमु आहे। हथ खणी नारो हणंदासीं बुलंदी सां नारो हणंदासीं अली जो नाम ई बुलंदी आहे बुलंदी हथ खणंदासीं छो जो अगरि तव्हां चाहियो था त शाह नजफ़ जी बारगाह ते तव्हांजी आवाज़ वञे त बुलंदी वारो नारो हणंदासीं पंज नाराए पंतनी 100 लख नाराए हैदरी 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 हाणे सेवाणी सरकार ते पुॼाईंदासीं
असां जो कम कोने, असां जो कम नारो हणी छॾे। सेवाणी सरकार जी बारगाह में वक्त वॾो मजमुआ पूरी दुनिया में पैगामात वञनि था। जेके जेके मोमिन किथे भी गलियन में भी नारो हणनि था, नारो हणी हू भूली था वञनि, पर हवा मुक़रर आहे, हवा मुक़रर आहे, उहा पाबंद आहे। त सखीलाल शहबाज कलंदर सेवाणी सरकार जी बारगाह ताईं इहो नारो पुॼाईंदासीं। हथ बने अलीलाल कलंदर। मौला तव्हांखे सलामत रखे, अल्लाह साईं शाद रखे, आबाद रखे। ख़ासि हिन ॻोठ के बहारू कला जो ॻोठ आहे, उन में असांजा दोस्त मरी साहब पंहिंजी सॼी संगत जेका आहे ख़ासि इंतज़ाम कंदा आहिनि। हे यारो स्पेशली मेहंदी ते ईंदो आहे हिते, ऐं सालनि खां इहा मेहंदी हिते शहनशाह बादशाह जी थींदी आहे। दुनिया में ॿ मेहंदियूं आहिनि, हिकिड़ी मेहंदी आहे ऐं हिकिड़ो सहरो आहे। मेहंदी सोने लाल जी आहे, सहरो हज़रत कासिम जो आहे। इन्हनि ॿिन्ही जो तमामु सुठो कॉन्सेप्ट आहे। सरकार लाल साईं सती जती सरकार आहे, पर चवंदो आहे त मूंसां जुड़ियल माण्हू हमेशह ई मेहंदीअ जे रंग में हूंदो। मूंसां गॾु तमामु बेहतरीन उस्ताद जमशेद ऐं सनी भाई, शानी भाई, बबलू खान, मुझी सॼी टीम, मुझे नडो ब्रदर ऐं अब्दुल खान अहमद साहब असांजे चीफ ऑर्गेनाइज़र। जी मौला अली मौला मौला जी लाल साईं जो शाइर जो सॼी दुनिया में मशहूर भी है। मूं ॾाढो गौर कयो आहे। हैदरियम कलंदर मस्तम हैदरी आहियां, कलंदर आहियां ऐं मस्त आहियां। हैदरियम कलंदर मस्तम पंदाए मुर्तजा अली खस्तम। हैदरी आहियां, कलंदर आहियां, मस्त आहियां, अली मुर्तजा जो बंदो आहियां। हैदरियम कलंदर मस्तम पंदाए मुर्तजा अली खस्तम। पेशवाए तमाम रिंदान। यह गाल मुझे वडे अरसे बाद समझ में आई। पेशवा राह ॾेखारींदा, पेशवा राह ॾेखारींदा। किताब में लिखियल है, पाक किताब में लिखियल है, हिकड़ी राह है जेके सिरात मुस्तकीम सॾींदा आहिनि। उहा आहे राह ॾेखारींदड़ कलंदर आहे। अना मदीनतो इल्म अली आहे बाबोहा। मदीने वारो आहे जेको जन्नत जो वारिस आहे, मालिक आहे। उन जो हिकिड़ो दरवाज़ो आहे, हिकिड़ी सिरात मुस्तकीम आहे, ऐं उन ते हिकिड़ो राह ॾेखारींदड़ आहे। उन जो नालो आहे कलंदर। छोजी ही इबादत वारी महफ़िल आहे। मैसेज कन्वे करण तमाम जरूरी है। हैदरी आहियां, कलंदर आहियां, मस्त आहियां, अली मुर्तज़ा जो बंदो आहियां, पेशवा आहियां, राह ॾेखारींदड़ आहियां। कंहिंखे राह ॾेखारींदो आहियां? जेके इंसान मूंसां मुंसलिक थींदा आहिनि, पोइ उहे सैयद हुजनि, सादात हुजनि, सूफ़ी हुजनि, वली हुजनि, गौस हुजनि, कुतुब हुजनि, अब्दाल हुजनि, उन्हनि सभिनी खे राह ॾेखारींदड़ वारो ऐं
कलंदर हाय दिरियम कलंदर मस्तम बंदाए मुर्तजा अली हस्तम पेशवाए तमाम रिंदान के सगे कुए शेर असांजे सफ़ीर हुसैन जे हिस्से में मेहंदी आई है लाल साईं जी। इस मेहंदी दे अजब नज़ारे मेहंदी लाल साईं जी लुक छुप वेखण उतों अर्शां वाले तराने गावन गवावा लाल साईं सो मैं तेरे जश्न मनावा तेरा धमाला पावा तेरा धमाला पावा मैं तेरे सदके जाऊं। सच्चे आशिक की निशानी हुंदी महबूब ते वारी वारी विंदो आ सदके थींदो आ। मैं तेरे सदके जाऊं मुर्शिद लाल साईं सो मैं तेरे जश्न मनावा तेरा धमाला पावा तेरा धमाला पावा मैं तेरे सदके जावा लाल साईं सोने मैं तेरी मेहंदियां गावा लाल साईं सोने मैं तेरे जश्न मनावा रज धमाला पावा मैं तेरे जश्न मनावा रज धमाला पावा तेरा धमाला पावा मैं तेरे सदके जावा लाल साईं सोने मैं तेरे सदके जावा लाल साईं सोने। इस मेहंदी दे अजब नज़ारे लुक छुप वेखण अर्शां वाले इस मेहंदी दे अजब नज़ारे लुक छुप वेखण अर्शां वाले इस मेहंदी अजब नज़ारे लुक छुप वेखण अर्शां वाले मैं कदमी सीस निभावा लाल साईं सोने मैं तेरे सदके जावा मैं तेरे शगन मनावा मैं तेरी मेहंदियां गावा लाल साईं सोने।
सब जपदे माला मेहंदी दाद कर्मा वाला मुर्शिद दी सब जपदे माला मैं कदमी शीस निभावा मैं कदमी शीस निभावा लाल साईं सोने मैं तेरे सदके जावां लाल साईं सोने जियो लाल साईं सोने तराने गावन गवावा लाल साईं सोने मैं तेरे शगन मनावा रज धमाला पावा तेरे रज धमाला पावा मैं तेरे सदके जावा लाल साईं मैं तेरे जश्न मनावा लाल साईं मैं तेरिया मेहंदियां गावा लाल साईं मैं तेरे जश्न मनावा लाल साईं सोने लाल साईं लाल खबद को सोनो आहे